कश्मीर पीटीआई जे सूबाई सदर हलीम आदिल शेख जे कश्मीर आमद में वर्कर्स कन्वेंशन के ख़िताब करण लाइ गुडू बैराज ते साफ़ी सां ॻाल्हाईंदे उन्हनि चयो त असां सतावी तरमीमनि जे सख़्त मुखालिफ़त कंदासीं ऐं जिते जिते क़यादत जो निज़ाम हूंदो उते मौजूदु आहे। मीडिया में इज़ाफ़ो ॻाल्हि ॿोल खां पोइ हलीम आदिल शेख कश्मीर रवानो थी वियो। मां सम्झां थो त असां सॼे सिंध में वञिणो आहे। इते सिंध खे इन्हनि सरकार बर्बाद करे छॾियो आहे। ये कबीलाई तकरार जिथे ये सरदारी निज़ाम न आहे उते ॾोह बि न आहे, उते तकरार बि न आहे, उते क़तल बि न आहे, उते कुझु बि न आहे। तव्हां ॾिसो न, जिथे जेतिरा सरदार ओतिरो ॾोह, जेतिरा सरदार वधीक ओतिरा कबीलाई तकरार, जेतिरा सरदार वधीक छा आहे। अॻिते निकिरी वञो, ख़ैरपुर खां अॻिते का शइ कान्हे। छो इन निज़ाम खे, इन सरदारी निज़ाम खे पाण ॾिसणो पवंदो, सोचणो पवंदो, इन्हनि में ठा कराइणा पवंदा। ऐं इहो जेको ज़ुल्म ज़्याती ग़रीब जो ॿार थो मरे न, माशाअल्लाह अल्लाह ख़ैर करे, सभु अमान में हुजनि। 27वीं तरमीम असां मंज़ूर न कंदासीं। ॾिसूं था पीपल्स पार्टी किथे थी अचे, ॾिसूं था कीअं थी करे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।